सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मदाहे मुस्तफ़ा सां गॾु ऐं तव्हांजी मेज़बान फौज़िया ख़ादिम। ऐं अॼु जो प्रोग्राम तमामु स्पेशल आहे। बाक़ी इरशाद ॿुधाईंदो तव्हांखे। ऐं आऊं तव्हांजो मेज़बान इरशाद जागीरानी अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु जो प्रोग्राम जीअं फौज़िया जो स्पेशल आहे ऐं तव्हांखे थोरो चेंज बि लॻंदो हूंदो, छो त जेको असांजो मोज़िज़ जज आहे मुखणो फ़क़ीर साईं, उहो असां सां गॾु आहे। उनजो हिकिड़ो सबबु आहे। उहो सबबु इहो आहे त पाण कल्ह वारी क़िस्त में कल्ह वारे एपिसोड में हिकिड़ो ऐलान कयो होसीं वेंदे वेंदे त सुभाणे जो जेको असांजो प्रोग्राम हूंदो उहो सिंध जे 2 गुणे शाइर, सिंध जे मशहूरु सना ख़्वान, सिंध जे मशहूरु नात ख़्वान हाजी ग़ुलाम नबी महेसर जे नाले कंदासीं। असां अॼोको प्रोग्राम उनजे नाले कयूं था ऐं ग़ुलाम नबी महेसर जी जॾहिं शाइरी असां हिते ॿुधूं था पंहिंजे प्रोग्राम में, असांजो हिकिड़ो दोस्त पढ़े थो, वरी ॿियो दोस्त पढ़े थो। तमामु घणी डिघी हिकिड़ी लिस्ट आहे उनजी शाइरीअ जी। कहिड़ी शाइरीअ जी ॻाल्हि कयूं पाण, जॾहिं पाण उनजा कलाम ॿुधासीं। ऐं हिन प्रोग्राम जी मार्फत हूअं बि असांजी सुहिणी सिंधु हाजी ग़ुलाम नबी महेसर साहिब जे नाले खां तमामु घणी वाक़ुफ़ु आहे, हाजी अहमद मल्लाह जे नाले खां तमामु घणी वाक़ुफ़ु आहे, सिंधे समूरनि नात ख़्वाननि खां वाक़ुफ़ु आहे। पर हाजी ग़ुलाम नबी महेसर खे जॾहिं असां पंहिंजे प्रोग्राम में रोज़ानो शामिलु कंदा रहिया आहियूं त तमामु घणी सिक ऐं उकीर विचां तमामु घणा मैसेज आया, तमामु घणा न्यापा आया। ऐं ख़ासि तौर ते असांजे जजिस साईं इरफान समो साहिब ऐं मज़हर हुसैन साहिब ऐं मुखणी फ़क़ीर साहिब, असांजे डायरेक्टर इमरान चांडे साहिब, ऐं असां सभिनी गॾिजी हिकिड़ो फ़ैसिलो कयोसीं फौज़िया त छो न हिकिड़ो प्रोग्राम ई पूरो हाजी ग़ुलाम नबी महेसर जे कलाम सां हुजे ऐं उनजे नाले सां ई प्रोग्राम हुजे। मौला हाजी ग़ुलाम नबी महेसर जा दर्जा बुलंद करे। मिठे मुरसल जी जहिड़े नमूने सां उन सना ख़्वानी कई आहे, जहिड़े नमूने सां उन शाइरी कई आहे, अहिड़ी शाइरी, अहिड़ो तरन्नुम, अहिड़ी लफ़्ज़नि जी अदायगी, अहिड़ी मुहबत, अहिड़ी सिक, अहिड़ी उकीर उनखां पोइ वारनि शाइरनि में अञा ताईं मूंखे नाहे मिली सघी। पर मूंखे हिकिड़ी ख़ुशी आहे, मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदे सरहाई महसूसु थिए थी। यकीनन सिंधवासी इन ॻाल्हि खे ॼाणनि था, उन्हनि खे इहा परूड़ आहे त हाजी ग़ुलाम नबी महेसर सिजो 2 गुणो शाइर ऐं उन सां गॾोगॾु सिजो ख़ूबसूरत नात ख़्वान बि हुयो ऐं पाण नातिया कलाम पढ़ंदा बि हुया, लिखंदा बि हुया। ऐं अॼु हाजी ग़ुलाम नबी महेसर जे ते जॾहिं असीं ॻाल्हायूं था त हाजी मखणो फ़क़ीर जॾहिं असां सां गॾु आहे त उनजो बि हिकिड़ो सबबु इहो आहे त हाजी मखणो फ़क़ीर साईं ग़ुलाम नबी महेसर सां तमामु घणो अरसो ॻचो अरसो रहियो ऐं उनजूं मुहबतूं साईंअ खे बि नसीब थियूं आहिनि। ऐं हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हाजी मखणो फ़क़ीर वरी हाजी ग़ुलाम नबी महेसर साहिब जो शागिर्दु आहे। ऐं इहा ॻाल्हि शायदि घटि माण्हुनि खे ख़बर हुजे। हाजी ग़ुलाम नबी महेसर ऐं मखणे साईं तमामु घणनि महफ़िलुनि में गॾु बि ॻायो, गॾु बि पढ़ियो। ऐं हाजी ग़ुलाम नबी महेसर जेकी सारवणियूं आहिनि, जेकी यादगिरियूं आहिनि, उहे हाजी मखणो फ़क़ीर तमामु घणियूं बेहद ख़ूबसूरत नमूने सां बयानु करे सघे थो। ऐं खेसि बि भलीकार चवां थो। साईं तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह, तव्हांजे उस्ताद सगोरे खे अॼु अर्पियूं था समूरो प्रोग्राम। हाजी ग़ुलाम नबी महेसर जा कलाम ॿुधूं था त मज़ो थो अचे। लफ़्ज़ जीअं तव्हां चओ था न, हिकिड़ी माला आहे जंहिंमें हिकिड़ो लफ़्ज़ खणी करे हाजी ग़ुलाम नबी महेसर उन माला में पोयो आहे। हाजी ग़ुलाम नबी महेसर जीअं शाइरीअ में लफ़्ज़नि जो बर्थ भरियो आहे, मिठे मुरसल जी सना ख़्वानीअ में इन जो को नेमुल बदली कोन्हे। साईं जेको बि कलाम पढ़ूं था, जेको कलाम ॾिसूं था त हिकु सिट में सुकून आहे, करार आहे, तात आहे, तलब आहे। हाजी ग़ुलाम नबी महेसर सां घणो अरसो रहिया आहियो, का यादगिरी शेयर कयो त पोइ वरी जजनि तरफ़ बि हलूं ऐं तव्हां खां नात ॿुधूं। इरशाद साईं, हाई साहब जी ख़िदमत में मां रहियो आहियां। जी जी, हाई साहब जी मां ख़िदमत कई आहे। कुझु वक़्तु मां हाई साहब जे उन ॻोठ बि रहियो आहियां, गाई मैसर में जी। उनखां बाद में हाई साहब सां हूअं बि गॾु हूंदा हुआसीं, इकठा हूंदा हुआसीं ख़िदमत में जी। ऐं हाई साहब जो उथणु वेहणु निहायत अजीब ऐं निरालो हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मां ई सम्झां थो त हाजी ग़ुलाम नबी महेसर जी दिलि में मदीने वारे साईं जे इश्क जो समुंड हो, जेको खुटण जो ई न हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख़ुशि नसीब आहियोसीं, भागवंत आहियो, उन सां गॾु काफ़ी अरसो तव्हां गुज़ारियो आहे। सो सुहिणो को उनजो कलाम पेश कयो त उनखां पोइ वरी प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं पाण। हा, हाई साहब जूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं घणो मां हाई साहब जे क़रीब रहियो आहियां। ऐं हाई साहब खे मां सदाईं मदीने वारे साईं जी मोहब्बत में मस्तु ॾिठो। जी जी जी, बिल्कुलु। सदाईं हुज़ूर जी मोहब्बत में ईअं मस्ताने टाइप हूंदा हुआ। संदन सादो उथणु वेहणु ऐं खाइणु पीअणु, सुभान अल्लाह, कपिड़ो लटी वग़ैरह सादगाई घणी ही, ऐं उन्हनि जे लफ़्ज़नि में बि सादगाई। ऐं संदन
चेहरो मुबारक भी सादो हो सुभान पर उन जी दिल जेका आई वा नूर हुई सुभान अल्लाह माशाअल्लाह वाह अंदर मुझे मदीने वाले साईं सां सच्चो हुयो हा। इन जे करे हाजी गुलाम नबी मैसर के माण्हू ॾिसण ईंदा हा हाय हाय सुभान अल्लाह ॾिसण ईंदा त गुलाम नबी मैसर कहिड़ो आ सही हालांकि हाई साहब जो कद बि नंढो हो जी जी पाण नंढे कद जा हा ऐं उन खां अलावा हाई साहब जाथे बि ईंदो हो जाथे बि वेंदा हुआसीं त रुगो माण्हू ॾिसण वारा घणा हूंदा सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह कचहरी उनखे रुगो ॾिसण वारा तव्हां वटि बि हाजी गुलाम नबी मैसर जी यादगिरियुनि जा उनजी ॻाल्हियुनि जा ॻोठ आहिनि दिलनि में बिल्कुलु इहे ॻोठ बि ज़रूरु इहे घुमंदासीं ऐं तव्हां खां के पुराणियूं ॻाल्हियूं बि खोलराईंदासीं ऐं ॻाल्हियुनि जूं इहे गंढियूं आहिस्ते आहिस्ते खुलंदियूं सुहिणे रब करीम जे नाम तां सदको जंहिं अहिड़ा इंसान मैसर साहब जी अहिड़ा नात इंसान सां कल कया शुरूआत जी कयां थो पियो बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह ओ लोढ़ो अजीज व्या लटे वो लटेला है लोढ़ो अजीज व्या लटे वो लटेला ओ लोढ़ो अजीज व्या लटे वो लटेला पोजी पारत आहे पुनल खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोजी पारत आहे पुनल खे हलो मिया झटपट कुंडी बंगा हो लखूं अला हलो मिया झटपट कुंडी बंगा हो लखूं अला आयो में बाजू झटे वो झटेला सुभान अल्लाह आयो में बाजू झटे वो झटेला पोजी पारत आहे पुनल खे पोजी पारत आहे पुनल खे लूढ़ू अजीज व्या लटे वो लटेला लूढ़ू अजीज व्या लटे वो लटेला लूढ़ू अजीज व्या लटे वो लटेला पोजी पारत आहे पुनल खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हो माइट मिटाई दोस्त खड़ी अला हलो निया माइट दोस्त अजीज खड़ी अला सामीअ में व्या सटे वो सटेला सामीअ में व्या सटे वो सटेला सामीअ में व्या सटे वो सटेला पूजी पारत आहे पुनल खे पूजी पारत आहे पुनल खे लूढ़ू अजीज व्या लटे वो लटेला लूढ़ू अजीज व्या लटे वो लटेला लूढ़ू अजीज व्या लटे वो लटेला पूजी पारत आहे पुनल खे पूजी पारत आहे पुनल खे सुभान अल्लाह हलो मिया ओ अरबी घोट वचे तको अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ अरबी घोट वचे तको अला अरबी घोट वचे
गुलाम नबी गम हटे वो हटेला गुलाम नबी गम हटे वो हटेला गुलाम नबी गम हटे वो हटेला पूजी भारत आही पुनल के पूजी भारत आही पुनल के सरतियों वही तो वञोड़ी वञोला सरतियों वही तो वञोड़ी वञोला मुझोड़ी देखो लकन में मुझोड़ी पेच पुनल सी मुझोड़ी देखो लकन में सुभान अल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह साईं सुभान अल्लाह। तव्हां मोज़िज़ असांजा जज पिया आहियो तव्हां पंहिंजी जज वारी सीट ते वियो त असां प्रोग्राम जी कारवाई खे अॻिते वधायूं मोकिलाणी कहिड़ी सही अञा त असांजो सुहिणो सेबतो ऐं भलो प्रोग्राम शुरू थियो आहे तव्हां जज जी सीट ते वियो सो फौज़िया हाजी गुलाम नबी महेसर जिते नातिया शाइरी कई उते मिजाज़ जा कलाम बि उन तमामु घणा ॻाया सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि उन जे कलाम खे ॻायो बि आहे ऐं जेका उनजी असुलु सुञाणप आहे जेका घणी सुञाणप आहे हाजी गुलाम नबी महेसर जी उहा नातिया शाइरी आहे ऐं नातिया शाइरी जे हवाले सां एतिरो चवंदुसि सिंध जो उहो सना ख़्वान मुस्तफ़ा मां नथो सम्झां मूंखे सुझे ई कोन थो जंहिं हाजी गुलाम नबी महेसर जो कलाम न पढ़ियो हुजे सो अॼु जेकी सना ख़्वान मुस्तफ़ा आहिनि हाजी गुलाम नबी महेसर साहिब जो कलाम पढ़ंदा ऐं उनखे अर्पींदासीं पाण हाजी गुलाम नबी महेसर मिठे मुरसल जो परिस्तार रहियो उनजो मदाह रहियो मदाह मुस्तफ़ा में अॼु उनजी शाइरी खे शामिलु कंदासीं ऐं इहो बि ॿुधाईंदासीं त अॼोके प्रोग्राम में बि असांजो हिकिड़ो दोस्त असां खां मोकिलाए वेंदो जेको सुठी सना ख़्वानी कंदो सुठियूं मार्कूं खणंदो उहो रहंदो ऐं जेकी दोस्त परफॉर्म सुठो कोन कंदा जंहिंजूं मार्कूं घटि ईंदियूं उहो दोस्त या उहा असांजी अधी असांजी न्याणी असां खां मोकिलाए वेंदी प्रोग्राम जो इहो मुख़्तसिर ख़ुलासो जेको बयानु कयोसीं ऐं इरफ़ान साईं बि पहुची वियो आहे ऐं मज़हर साईं बि असां सां गॾु आहे उन्हनि सां बि कचहरी कयूं इरफ़ान साईं छा हाल वाला ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे तव्हांजी साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह इरशाद साईं तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह हाजी गुलाम नबी महेसर जो स्पेशल प्रोग्राम पाण कयूं था तमामु वॾो शीदाई मदाहे मुस्तफ़ा परिस्तार मिठे मुरसल जो ऐं उनजी दिलि में जेका सिक उकीर असां सभई गॾिजी करे जेका रिक्वेस्ट कईसीं ऐं मां शुक्रगुज़ार आहियां सिंध टेलीविज़न जे सॼे सथ जो हुननि न सिर्फ़ु असांजे मथां पर सॼी सिंध वारनि जी दिलियूं बाग बहार करे छॾियूं अथऊं हाजी गुलाम नबी महेसर साहिब जो ही स्पेशल एपिसोड रिकॉर्ड करे जी बिल्कुलु बिल्कुलु इंशाल्लाह तमामु सुठो रहंदो असांजो अॼोको एपिसोड बि मज़हर साईं हाजी गुलाम नबी महेसर जी शाइरी लॻे थो त तव्हां पढ़ो बि था लिखो बि था गौर फिकुर ऐं वीचार बि कयो था मुंहिंजो अंदाज़ो आहे ख़बर साईं मां गॾोगॾु हिकिड़ी निमाणी कोशिशि बि कंदुसि अलाह साईं ऐं उनजो रूह मूंसां मदद थिए छो जो असांजो भईयनि यकीन आहे त जेके मुहिब मौला में जेके दम ॾींदा आहिनि उहे असां सां गॾु हूंदा आहिनि सुभान अल्लाह उहे हाज़िर नाज़िर हूंदा आहिनि सुभान अल्लाह छो जो उन्हनि जा मुरीद हूंदा आहिनि उन्हनि जा बाना हूंदा आहिनि उन्हनि जा पैरोकार हूंदा आहिनि त उन्हनि जी बाज हुननि ते जीअरे जहान में बि हूंदी आहे ऐं ॿिए जहान में बि हूंदी आहे सही 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 पोइ मोज़िज़ जजन जी इजाज़त हुजे बिस्मिल्लाह त मदाहे मुस्तफ़ा प्रोग्राम में हाजी गुलाम नबी महेसर जी मोहबत उकीर सिक शामिल कजे छा ख़्याल आहे साईं सभ खां पहिरियां आउं अॼोके प्रोग्राम जो आगाज़ कयां थो ऐं सॾु कंदुसि मोहम्मद मूसा वारसी साहिब खे त उहे अचनि मदाहे मुस्तफ़ा में पंहिंजो हिसो कढनि ऐं हाजी गुलाम नबी महेसर जो ख़ूबसूरत कलाम मिठे मुरसल जी शान में बयानु कनि मोहम्मद मूसा वारसी साहिब साईं वलीकार इश्क खे शाबास आहे भला शाबास अथव हाजी साहिब जो तव्हां मौलूद त पेश कयो ऐं अस्ताई एंड में जेका मोटी आहियो उहा सुर खां तमामु ॿाहिरि थी मदाहे मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे सुभान अल्लाह मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो दर हुजे सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे लाइ किरोड़वा सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे लाइ किरोड़वा गंज ॿिया काॾे कबा गंज ॿिया काॾे कबा जॾ तो जहिड़ो गोगर हुजे तो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तो घुरां तोखां त तुंहिंजे घर अॻियां मुंहिंजो दर हुजे माशाल्लाह 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 जज़ाकल्लाह। सोन चांदी जी तलब नाहे मिठे मुड़सल जी मोहबत खपे उन जे दर अॻियां दर हाजी गुलाम नबी मैसर जो फिकुर उन जो फन उन जी शाइरी छा ॻाल्हि कजे सो छा चवणु चाहींदो इरफान समा साईं साईं अॼु जो ही तमामु स्पेशल एपिसोड मदाह मुस्तफ़ा सिंध टेलीविज़न जी हिन रूह परवर महीने में हिन बरकतुनि वारे महीने में अॼु पहिरीं परफॉर्मेंस आहे असांजे मोहम्मद मूसा वारसी साहब जी ऐं इश्क खे शाबास आहे भला शाबास अथव हाजी साहब जो तव्हां मौलूद त पेश कयो ऐं अस्थाई एंड में जेका मोटी आहियो उहा सुर खां तमामु ॿाहिरि थी तलफ़ुज़ जो त नंढी नंढी शिकायतूं आहिनि उनखे दूरि कंदो त ॾाढो अञा हसीन कमु थींदो मूं वटि तव्हांजे लाइ 7 मार्कूं 7 मार्कूं साईं इरफान समय साहिब तरफ़ां तव्हांखे क़बूल पवनि मखणा साईं उस्ताद साईं जो कलाम साहब मां तव्हांजो निहायत ई शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी नात पढ़ी आहे पर नात बि निस्बत वारी नात थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे अल्लाह साईं तव्हांखे शाल सिंधी नात ते उबूर अता फरमाए तव्हां सिंधी जी घणी कोशिशि कयो उर्दू बि भलियूं नातूं आहिनि उर्दू जी हिकु हिकु नात जेको मुल्ही न आहे पर वरी सिंधी बि ज़रूरी आहे जो असां पाण खे वरी हिते सिंधी ॿुधण वारा घणा माण्हू आहिनि इन जे करे सिंधी जे लाइ तमामु घणो ज़ोर भरियो मां अव्हांखे पंहिंजे तरफ़ां हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी नात पढ़ण ते 8 मार्क्स माशाल्लाह मोहम्मद मूसा वारसी साईं निहायत अव्हां जी हिम्मत खे असां दाद था ॾियूं साईं समो साहब साईं मखणा साहब ऐं मां मज़हर हुसैन इहे नवां ॿोल हुआ अव्हां लाइ ऐं अव्हां वरी बि कोशिशि कई अॼु को ख़ासि एपिसोड अॼु को ख़ासि प्रोग्राम साईं महेसर साईं जे नाले सां मनसूब आहे निहायत हिकिड़ी तौक़ीर जी ॻाल्हि आहे अलाह साईं उन्हनि खे जन्नतुनि में जायूं ॾे उन्हनि जा दर्जात बुलंद करे ऐं अव्हांखे अलाह साईं अञा हिमत ॾे जे हिन नात जो जेको ॿियो पोर्शन हो जेको शुरू थियो गंज ॿिया काॾे कया त उतां अव्हांजो सुर जेको चढ़ी वियो सुर काफ़ी मन आम पिच खां ऐं सुर चढ़ी वञणु ऐं सुर ते चढ़ी वञणु इरफान साईं इहो बि हिकिड़ो सफ़ा हिकिड़ी हिमत जो कमु आहे मुंहिंजे तरफ़ां अव्हां लाइ 7 मार्क्स आहिनि माशाल्लाह 7 मार्कूं मज़हर हुसैन पारां मोहम्मद मूसा वारसी खे सिंध जे तमामु वॾे ख़ूबसूरत शाइर नातिया कलाम जे शाइर मिठे मुड़सल जी सना कंदड़ शाइर मदाहे मुस्तफ़ा ऐं छा छा ॻाल्हि कजे हाजी ग़ुलाम नबी मैसर जी उन जे शान में ऐं उनखे ही अर्पियूं था असां प्रोग्राम छो त उन जा तमामु घणा सना ख़्वान मुस्तफ़ा जॾहिं बि अचनि था त उनजो कलाम पेश कनि था असां इन ॻाल्हि खे शिदत सां महसूसु कंदे हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम बि उनजे नाले सां तरतीब ॾिनोसीं ऐं फौज़िया जो की प्रोग्राम में जंहिंजी परफॉर्मेंस ॾाढी सुठी हूंदी उहो असांजे प्रोग्राम में रहंदो ऐं जंहिंजी परफॉर्मेंस थोरी घटि हूंदी
ॿियनि खां थोरी घटि हूंदी ऐं ॿियनि खां थोरी मार्कूं घटि हूंदियूं त उहो आउट बि थी वेंदो। हाजी ग़ुलाम नबी मैसर जी शाइरी ॿुधाइण जे लाइ हिन वक़्तु आउं गुज़ारिश कंदुसि ऐं ॾाढो सुठो पढ़े थो ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरो बि। सो ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरा साहिबु तव्हां बि अचो ऐं इन खां पहिरियां बि जेको एपिसोड असां नशर करे चुका आहियूं उन में बि हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिबु तव्हां कलाम पढ़ियो ऐं उन वक़्तु असांजे दिलि में इहो वीचार आयो। सो बिस्मिल्लाह साईं, पूरो एपिसोड ई ग़ुलाम नबी मैसर जो आहे त भले भले। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तोते कई रब्बा सतारी आमिना अमड़ भलारी अल्लाह आमिना अमड़ भलारी। तोते कई रब्बा सतारे आमिना अमड़ भलारी अल्लाह आमिना अमड़ भलारे। तख्त जो मालिक तो वट आयो सुमर रात सुहानी। तख्त जो मालिक तो वट आयो सुमर रात सुहारी आमिना अमड़ भलारी अल्लाह आमिना अमड़ भलारी। सुभान अल्लाह। ओ गुलाम नबी जुमले जदल जा बाल खणी आयो बारी। गुलाम नबी जुमले जदल जा बाल खणी आयो बारी आमिना अमड़ भलारी अल्लाह आमिना अमड़ भलारी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढो सुहिणो साईं ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरा साहिबु पढ़ियो आहे तव्हां ऐं फौज़िया विच विच में पाण वरी ॼाण बि थोरी ॾींदा हलूं ऐं कुझु कचहरी पंहिंजी बि कयूं भला पंहिंजो बको आहे कॾहिं कॾहिं पाण बि कचहरी कयूं। हाजी ग़ुलाम नबी मैसर जो ख़ूबसूरत शाइर ऐं मखणे साईं खे वरी उहो एज़ाज़ हासिलु आहे त उहो हुन सां गॾु रहियो ऐं हिन ॻाल्हि में को बि वाधाव न आहे। हिन ॻाल्हि में जेकॾहिं आउं वाधाव कयां थो त तव्हां सभई हिन ॻाल्हि जी शायदि ई ॾींदो। सो मूंखे नथो लॻे त आउं हिन ॻाल्हि में को वाधाव कयां थो त हाजी ग़ुलाम नबी मैसर खां पोइ सिंध जो हिन वक़्तु सुहिणो सना ख़्वान सुहिणो नात ख़्वान हाजी मखणो फ़क़ीर लिखियो वञे थो। हुनजे कलाम में बि उहो ई सोज़ आहे उहो ई दर्द आहे उहा ई सिक आहे उहा ई उकीर उहो ई प्यारु आहे। सो सभ खां पहिरियां हाजी मखणे फ़क़ीर सां था ॻाल्हायूं पाण। साईं मुंहिंजा ग़ुलाम मुस्तफ़ा खे मार्कूं ॾियण खां पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त हाजी ग़ुलाम नबी मैसर सां तव्हांजी ज़िंदगी जो केतिरो अरसो तव्हां पंहिंजो? हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब सां जीअं मां समायुसि मूंखे ॼाण पई सम्झ पई तक़रीबन 12 सालनि जो हुयुसि जी। असांजी घोटिकी में नूर मस्जिद में हाई साहब घणो ईंदो हो आख़िरी जुमो रमज़ान शरीफ़ जो माशाअल्लाह तमामु वॾी मख़लूक ईंदी हुई ऐं मां बि ईंदो हुउसि उते हाई साहब जूं नातूं ॿुधंदासीं। उतां खां पोइ हाई साहब सां वास्तो थींदो वियो हाई साहब जी ख़िदमत में ग़ुलामी में ईंदा वियासीं। पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि आहे छा साईं हिकिड़े माण्हू मूंखे चयो मां 12 सालनि जी सामायां पियो त मूंखे नात पढ़ण जी थोरी थोरी ख़बर पई। कंहिं माण्हू चयो त मां ग़ुलाम नबी मैसर खे दावत ॾेई आयो आहियां। अच्छा हुनजो पीराणो नालो हो महर हुयो। अच्छा हुन चयो मां ग़ुलाम नबी मैसर खे ओॾे वियो हुउसि मीहर दावत ॾेई मां ॻाल्हि ॿुधां पियो जीअं कयूं था ॿारनि जो ॿुधां पियो त असांजे ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ो खबड़ हुयो त उन खबड़ ते चढ़ी सुबुह जो सवेर मां वेही रहियुसि। अच्छा सम्झोसि वेही रहियुसि त मूं चयो त हाणे
मुंहिंजी एॾी मोहबत थी वई गुलाम नबी महेश्वर सां त जीअं गुलाम नबी महेश्वर हिन रस्ते सां ईंदो त अवल मां ॾिसंदोमांसि सुभान अल्लाह अवल तव्हां सॼो ॾींहुं उन ख़बर ते मां चढ़ियो वठुसि मूंखे यादि आहे सम्झो साईं अवल तव्हां ॾिठो इहा कचहरी वरी पहुता कयूं मार्कूं ॾियो गुलाम जी मुस्तफ़ा वजह साईं हाणे गुलाम मुस्तफ़ा खे मार्कूं ॾियूं त गुलाम मुस्तफ़ा साहिबु हाजी गुलाम नबी महेश्वर रहमतुल्लाह अलैह जी नाद पढ़ी आहे आमना अमर भलारी तमामु सुठी ऐं सुहिणी नाद पढ़ी आहे ऐं अल्लाह ताला तव्हांखे कामयाबी कामरानी नसीब करे अल्लाह ताला तव्हांजी मोहबत में वाधारो करे मदीने जो साईं तव्हां सां राज़ी रहे 8 मार्च तव्हांखे माशाल्लाह 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 8 मार्कूं साईं इरफान साईं तव्हां छा चवंदो साईं गुलाम मुस्तफ़ा साहब तव्हां हिकु त ओवरऑल परफॉर्मेंस में एतिरी जल्दी कई आहे जेतिरो हिनखे दिलि सां पढ़णु खपे हा मतिलबु उहा मूंखे स्पीड नज़र न आई ऐं ॿियो तो कई स्टार जो जेको आहे सुर चढ़ी वियो प्लस गुलाम नबी ऐं जुमिले जॾहिं छॾण वारी लाइन हुई हुन में बि तव्हांजो सुर तमामु कमज़ोर लॻो आहे सो मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 7 मार्क माशाल्लाह 7 जी मार्कूं मज़र साहब तव्हां ॿुधायो हिन में मिसरा में जेको तव्हां री खणी था अचो हेठि उहा बिल्कुलु परफेक्ट न हुई हुन में तव्हां ढिजो पिया हुन खां त अलाए मूंखां ईंदी या कान ईंदी त हुन में स्लिप बि थियो पिया मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक अदा ग़ुलाम मुस्तफ़ा सदा आबाद हुजो ख़ैर सां हुजो साईं जी हाज़िरीअ में साईं ग़ुलाम नबी महेश्वर साईं जी हाज़िरीअ में असां सभई अक़ीदतन हाज़िर आहियूं ऐं जेका जंहिंजी विथ आहे वस आहे उहो निभाए पियो निहायत हसीन नाद खई आमना अमड़ प्यारी हिन में मिसरा में जेको तव्हां री खणी था अचो हेठि उहा बिल्कुलु परफेक्ट न हुई हुन में तव्हां ढिजो पिया हुन खां त अलाए मूंखां ईंदी या कान ईंदी त हुन में स्लिप बि थियो पिया 2 भेरा तव्हां मिसरा चई 2 भेरा मिसरा में इहो मसइलो रहियो मञूं था त इहा शइ मां सम्झां थो त इहा नई हुई तव्हां लाइ पर तव्हां मां इहा उमेदु हुई त तव्हां इनखे उकारे वेंदव भले तरीक़े सां पर होप फॉर द बेस्ट ईंदड़ वक़्त में इंशाल्लाह अञा तव्हां हिनखे बहितर खां बहितर कंदो मुंहिंजे पारां तव्हां लाइ 8 मार्क्स 8 मार्कूं मज़र हुसैन पारां इंशाल्लाह हाजी गुलाम नबी महेश्वर खे अर्पण जो ही ख़ूबसूरत प्रोग्राम ऐं मिठे मुर्सल जी सना ख़्वानी जो प्रोग्राम आहे मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम में फौज़िया हाणे वरी वाग तव्हांजे वसां कंहिंखे था घुरायो तमामु सुहिणी आवाज़ अदी शबनम खे घुराईंदसि ऐं माशाल्लाह मूंखे पर्सनली हुनजी आवाज़ बि पसंदि आहे माशाल्लाह अदी शबनम जी परफॉर्मेंस ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे माशाल्लाह ऐं हिकिड़ो एतमाद जेको आहे न सो उहो खटाए छॾींदो आहे बिल्कुलु ऐं एतमाद जेको आहे अदी शबनम खे उहो तमामु घणो आहे ऐं जॾहिं बि उनजो नालो खॼे थो त उनजे चहिरे ते मुर्क बि अचे थी ऐं खिलंदी अचे थी हिन मतिलबु आहे त हौसलो बि आहे हिमत बि आहे जज़्बो बि आहे ऐं मिठी मुर्सल जी मोहबत बि आहे जी अदी शबनम मुझो मुस्तफ़ा पाक पदरो लखन में मुझो मुस्तफ़ा पाक पदरो लखन में जिए गुल गुलाबी आसगिणो गुलन में जिए गुल गुलाबी आसगिणो गुलन में मुझो मुस्तफ़ा पाक पदरो लखन में मुझो मुस्तफ़ा पाक पदरो लखन में जिए गुल गुलाबी आसगिणो गुलन में जिए गुल गुलाबी आसगिणो गुलन में सुभान अल्लाह शुक्र कर मगे सर शफादार मिलियो पक्को साथ दी वाह 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 वफादार मिलियो शुक्र कर मगे सर शफादार मिलियो पक्को साथ दी दड़ वफादार मिलियो गुलामे नबी की खुशी हर वतन में गुलामे नबी की खुशी हर वतन में जिए गुल गुलाबी आसगिरो गुलन में जिए गुल गुलाबी आसगिरो गुलन में मुझो मुस्तफ़ा पाक पदरो लखन में मुझो मुस्तफ़ा
सुहिरोलन में माशाल्लाह माशाल्लाह बेहतरीन अदी समीना माशाल्लाह माशाल्लाह निहायत जी, गुल हसीन, गुलाबी ॾाढो या सुहिणो गुलनि में ॾाढी क्या सुहिणी बात। सनाख्वानी कई आहे अदी समीना ऐं भई अदी असांजी शबनम नूर समीना जो असरु घणो थी वियो आहे असांजे प्रोग्राम में ईअं न इरशाद खे घणी अदी समीना याद आहे अदी तूं बि यादि आहे शबनम माशाल्लाह मौला तोखे हयाती ॾे ऐं तुंहिंजे आवाज़ में वॾो सहर आहे ऐं ॾाढी सुहिणी नात पढ़ी अथई इन नात जो हिकिड़ो बंदि मूंखे बि तमामु घणो यादि हूंदो आहे बिल्कुलु जहनुम खे हूंदी जॾहिं मौज मस्ती उन ई बाहि खे बि हटाए का हस्ती अॻिते ताईं तव्हां हिनखे मुकमल पाण करे कयो पार कश्ती आणींदो आहे मन में। हा करे पार कश्ती आणींदो अमन में करे पार कश्ती आणींदो अमन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लख अशर वेल हूंदा सवे राज राणा उन्हनि में मोहम्मद परे खां सुञाणा हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में जीअं गुल गुलाबी आहे सुहिणो गुलनि में सुभाणे इरफान साईं छा चवणु चाहींदा माशाल्लाह तमामु सुहिणो न ॿुधायो आहे अदिया असांखे हाजी साहिब जो मौलाना मैसर साहिब जो ऐं आख़िरी जेका नंढड़ी हिकिड़ी मुर्क ॾिनी अथई उन में सॼी दिलि असांजी खटे वई आहे शबनम नूर अदीअ खे मुंहिंजे तरफ़ां नव मार्क्स माशाल्लाह माशाल्लाह नव मार्कूं अदा इरफान ॾिनियूं ॾाढो सुठो ॾाढो मखणा साईं उस्ताद साईं जी शाइरी ॿुधी अथव दिलि ते ठरी हूंदव आदि शबनम नूर ॾाढी दिलि ठारे विधी आहे मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में अदी शबनम जो जेको लहजो ऐं हुनजे चवण जो अंदाज़ हुनजो आवाज़ मन मोहित थो विझे सुभाणे अल्लाह मां पंहिंजे तरफ़ां आदि शबनम नूर खे 9 मार्क्स ॾिना माशाल्लाह 9 मार्कूं मखणे फ़कीर बि तव्हांखे जी ॾिनियूं मुज़र मज़र सर साईं साहब अदा इरफान ऐं साईं मखणे साईं मुंहिंजे दिलि ऐं मुंहिंजे ज़हन जी अकासी कई आहे निहायत हसीन अंदाज़ अदी शबनम जो निहायत हुब ऐं उकीर सां मोहबत सां अक़ीदत सां इहा नात जी पेशगी थी आहे रब साईं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए इन जो सवाबु जेके असां सभई आहियूं सभिनी खे मिले ऐं जेके असां खां परते आहिनि उन सभिनी खे बि मौला इन जो सवाबु ॾे मुंहिंजे पारां बि अदी शबनम लाइ 9 मार्क्स माशाल्लाह 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 सभिनी जजनि 9 मार्कूं ॾिनियूं अदी तव्हांखे मुबारकूं हुजनि अदी शबनम तव्हां पंहिंजी जाइ ते वियो अदी शाइस्ता खे गुज़ारिश कयूं था त उहा अदी शबनम खे पंहिंजी जाइ ते विहारे तमामु घणी सुहिणी सनाख्वानी थिए पई ऐं आउं वरी तव्हांखे इहो ॿुधायां त हाजी गुलाम नबी मैसर जा जॾहिं एल्बम्स ईंदा हुया हथो हथु विकिरो थी वेंदा हुया कंपनी वारनि जजो नाणो कमायो उन मां बि ऐं मौला उनखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे तमामु घणी सुहिणी शख़्सियत हुयो सादो माण्हू हुयो फ़क़ीर तबियत माण्हू हुयो अॼु उनखे असां पंहिंजो हीउ प्रोग्राम अर्पियूं था ऐं मदाहे मुस्तफ़ा हू बि मिठे मुर्सल जो मदाह ई हुयो सो हिन वक़्तु आउं सॾियां थो हिन प्रोग्राम में कंहिंखे सॾियूं भला अदी समीना खे सॾे वठूं छा ख़्यालु आहे अदी समीना के इंशाल्लाह नेक्स्ट में पहिरियों वधीक हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे बिल्कुलु सो हिन वक़्तु कंहिंखे था सॾियो भला आउं त अदी समीना जो नालो खणी चुको आहियां तव्हां चओ था न त पोइ कंहिंखे सॾियो भला तव्हां ॾिसो अच्छा ठीकु आहे भला आउं थो सॾियां गुलाम कादिर खे गुज़ारिश आहे त उहो अचे हिन सुहिणी सतोरीअ भलीअ रात में हिन सुहिणी सतोरीअ भलीअ रात में आयो महबूब महफिले नात में हिन सुहिणी सतोरीअ भलीअ रात में आयो महबूब महफिले नात में आयो महबूब महफिले नात में दाग दुखल जी के रुबनी दो उन वटिया काज बोई दो दाग दुखल जी के रुबनी दो उन वटिया काज बोई दो हुजे कोई मन घड़े या महलात में हुजे कोई मन घड़े या महलात में आयो महबूब महफिले नात में आयो महबूब महफिले नात में अनजान महेसर कुछ भी न जाने सदके मुहम्मद सबको सुञाणे सदके मुहम्मद सबको सुञाणे हिन सिंधड़ीअ जी कुंड कुड़छ कायनात में हिन सिंधड़ीअ जी कुंड कुड़छ कायनात में आयो महबूब महफिले नात में
आयो महबूब आ महफिले नात में हिन सोहणी सतोरी भलिया रात में आयो महबूब आ महफिले नात में आयो महबूब आ महफिले नात में। माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान माशाअल्लाह अल्लाह। माशाअल्लाह। गुलाम कादर साहिब ॾाढो सुहिणो पढ़ियो अथव, वधीक हाणे रोशनी विझंदो तव्हांजी परफॉर्मेंस ते साईं मखणो फ़कीर सभ खां पहिरियां। इर्शाद साईं हाफ़िज़ साहब गुलाम कादर नात पढ़ी हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी। मां ई सम्झां थो त असांजी महफ़िल जो रुख़ बि हाणे को सऊं थियो आहे अची, ईअं न साईं? जो जहिड़ा असां वटि नात ख़ान आहिनि त वरी नातूं बि ओड़ियूं आहिनि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाजी गुलाम नबी मैसर जी शाइरी साईं, साईं हाजी गुलाम नबी मैसर जी शाइरी ऐं अहिड़ा नात ख़ान पढ़नि पोइ अञा न दिलि ठरे। हाजी गुलाम नबी मैसर जी शाइरी ऐं वरी सिंध टीवी वारनि जो प्रोग्राम माशाअल्लाह ऐं वो तो बिल्कुलु आहे, वो तो बिल्कुलु आहे, इन में को शक न आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजी सिंध टीवी वारनि मदाए मुस्तफ़ा प्रोग्राम जेको शुरू कयो आहे, अल्लाह ताला असांजे चैनल में कमु कंदड़नि खे आबाद ऐं शाद रखे। बहरहाल मां त ईअं चवंदो आहियां त हाजी गुलाम नबी मैसर साहिब जी नात पढ़ण वारे खे मां छा ॾियां। हाजी गुलाम नबी मैसर साहिब उहो शाइर आहे जॾहिं उहो लिखंदो हूंदो न, जेका उन शाइरी आउं सम्झां थो या पढ़ां थो या ॿुधां थो, जॾहिं उहो लिखंदो हूंदो त लफ़्ज़ अदब जा हथ वधी उन जा ॾाढो झुकंदा हूंदा। साईं असांखे किथे था इस्तेमालु कयो? बेशक कहिड़े पासे था इस्तेमालु कयो? मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। जेको वणे साईं मार्कूं त ॾियां पर घणियूं ॾियां, हे असां वटि लिखत में थोरियूं आहिनि। सभई ॾेई छॾजनि, असां वटि लिखत में सभई थोरियूं आहिनि पर पोइ हिसेवार मिले सभिनी खे राज़ी रखूं जो सभु हाजी गुलाम नबी मैसर जूं नातूं पढ़ंदा। मां हाफ़िज़ साहब खे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स ॾियां थो। माशाअल्लाह माशाअल्लाह। सुभान अल्लाह साईं, सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी दरबान तव्हां ॿुधायो। हाफ़िज़ गुलाम कादर ओठा साहब, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तमामु सुहिणे नमूने सां गुलाम नबी मैसर साहब जी तव्हां नात पढ़ी आहे। मुंहिंजे तरफ़ां सोना साईं तव्हांखे 9 मार्क। माशाअल्लाह माशाअल्लाह। जी सर मज़हर हुसैन। हाफ़िज़ साहब गुलाम कादिर साईं सदा आबाद हुजो, ईअं खिलंदा मुस्कुराईंदा मुश्कंदा रहो ऐं अहिड़ियूं हसीन हसीन नातूं पढ़ंदा रहो। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ते थोरो ध्यानु ॾियो, माशाअल्लाह सभई इन हुब सां इन जज़्बे सां वेठा आहियूं साईं महेसर साईं जी नात जे बारे में। ॾिसो हिकिड़े पासे मनहड़ो, ॿिए पासे महलात, कीअं मन सिलसिला हलनि पिया, मन हेठि मथे हिक ॿिए जा ज़िद अल्फाज़ कीअं रदीफ़ काफ़ियूं करे इस्तेमालु पिया थियनि कंहिं हुब सां। ऐं हुन में म्यूज़िक केतिरो सारो आहे, रिदम केतिरो आहे, शाइरी कीअं छिके थी। ही उहा शाइरी आहे जेका मन तिर्ज़ ॾे पाण रवां दवां आहे। तिर्ज़ खे पाण इहा शाइरी थी चए त मूंखे हिन पैराए में अची ठाहे। असां ॾिसूं था त सचल साईं जी शाइरी अहिड़ी आहे जेका पाण मन ॿुधाए थी त मूंखे कंहिं बहिरो वज़न में रखियो वञे। मुंहिंजी नाक़िस जेका आहे, एतिरो मुतालियो मुंहिंजो न आहे, पर मूंखे इहा ॻाल्हि सुझे थी, सम्झ में अचे थी त महेसर साईं जी नात पाण सॾु करे थी तिर्ज़ ठाहींदड़ खे, मौसीकार खे, पढ़ंदड़ खे त मां हिते बीठी आहियां, हेॾे आ, हिन पासे अच। अला साईं उन्हनि खे जीअरे बि अजरे अज़ीम मिलियो। जेके ॻाल्हियूं थियनि पियूं, जेका साईं जी ज़िंदगीअ जे बारे में असां ॿुधूं पिया, ऐं हींअर बि उन्हनि खे अजरे अज़ीम ई मिलंदो हूंदो। इहो ॿई सबूत आहे। मुंहिंजे तरफ़ां 9 मार्क्स। 9 मार्कूं मज़हर हुसैन पारां हाजी गुलाम नबी मैसर जे कलाम पढ़ण ते। ऐं आउं वरी इहो चवंदुसि त हाजी गुलाम नबी मैसर साहिबु उहो शाइर आहे जॾहिं उहो लिखंदो हूंदो न, जेका उन शाइरी आउं सम्झां थो या पढ़ां थो या ॿुधां थो, जॾहिं उहो लिखंदो हूंदो त लफ़्ज़ अदब जा हथ वधी उन जा ॾाढो झुकंदा हूंदा। साईं असांखे किथे था इस्तेमालु कयो? कहिड़े पासे था इस्तेमालु कयो? ईअं ई हूंदो मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजे वीचार में। सो हिन वक़्तु आउं सॾींदुसि हिन सुहिणे प्रोग्राम में शहबाज़ ॾिने बम्बरे साहिब खे त हू अचनि ऐं मदाह मुस्तफ़ा में नात हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कनि। शाइरी हूंदी हाजी गुलाम नबी मैसर साहिब जी। बिस्मिल्लाह साईं।
बरकतुनि जो बाब कीअं बदलाइबो खाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो बरकतुनि जो बाब कीअं बदलाइबो खाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो खाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो मुस्तफ़ा जो आमद एहसान आ जो न बासींदो उहो बेईमान आ अहिड़े पागल खे न भाकुर पाइबो खाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो अहिड़े पागल खे न इहो वरी मिसरो चयो मुस्तफ़ा जो आमद एहसान आ जो न बासींदो उहो बेईमान आ अहिड़े पागल खे न भाकुर पाइबो खाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो बरकतुनि जो बाब कीअं बदलाइबो खाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल करीमन खो परे को दम न कर ओ गुलाम नबी महेसर गम न कर दिल करीमन खो परे को दम न कर पो गुलाम नबी महेसर गम न कर सरवरे कायनात खे सर चाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो बरकतुनि जो बाब कीअं बदलाइबो खाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो खाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो खाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो माना ईअं खणी चऊं त गुलाम नबी महेसर साहिब जो कलाम पढ़ी करे सॼी महफ़िल खे झुमाइबो ईअं न वाह वाह खाइबो उन्हीअ जो त उनजो ॻाइबो साईं मखणा साईं छा चवणु चाहींदो साईं इरफान साईं साईं सभ खां पहिरियां शुरूआत तव्हांजो उस्ताद आहे साईं ॾिसो इहा असांखे वट न ॾियो इहो ओपनिंग तव्हां खां अॼु वागू साईं तव्हां अॼु मां छा साईं अर्ज़ु कंदुसि जी साईं त अॼु जेके बि अचनि पिया जेके बि दोस्त असांजा उन्हनि जी जेका पंहिंजो पहिरीं जजमेंट जी जेका इब्तिदा आहे साईं खां थिए साईं मां इनजे करे चयो त साईं इहा मुंहिंजी गुज़ारिश आहे साईं जो उस्ताद आहे त अॼु प्रोग्राम जो सदर साईं आहे ऐं साईं जे बातां जेके ॻाल्हियुनि खे ख़बर पवे थी न इहे सच पच हिन खां अॻु ख़बर न हुई भव बि थिए थो न त मुंहिंजे उस्ताद जो मौलूद यानी नात पढ़नि था पिया मूंखों का कमी पेशी थी वञे सुभाणे क़यामत वारे ॾींहुं वठो न कराइनि पाण ॼाणो त क़यामत जा हुन खां माफ़ी वठी पोइ तो कम खे हलायां बाबा अहिड़ी ॻाल्हि त न आहे न मूंखे नाराज़ त न थींदव न आहे या न बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह त मां ईअं चवंदुसि अलहमदुलिल्लाह अॼु शहबाज़ ने इहा नात हाई साहब गुलाम नबी महेसर जी ॿुधाए असां सभिनी जी दिलि झुमाए छॾी सभिनी जी दिलि झुमाए छॾी कंहिंखे भाकुर न पाइबो पागल खे साईं अहिड़े पागल अहिड़े पागल खे न भाकुर पाइबो खाइबो जंहिंजो उन्हीअ जो ॻाइबो लफ़्ज़ त ॿुधो हाजी गुलाम नबी महेसर साहब रहमतुल्लाह अलैह अल्लाह कंदो शाल जन्नत में जायूं हूंदे आमीन अल्लाह कंदो हुजूर जे शफ़ा जे साए में हूंदे मां इहा नात ॿुधी करे प्यारे दोस्त शहबाज खे 9 मार्क्स ॾियां थो माशाअल्लाह साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह वक़्तु भलो साईं शहबाज अॾे जो 9 मार्कूं पहिरियां ई मिली वियसि इरफान साईं वाह कजो साईं पासो परियों पासो साईं हा साईं हा साईं हाणे जीअं तव्हांजो राज़ असांखे आख़िर में बि रखो कॾहिं साईं आहे मूड मार्कूं ॾियण जो त बिस्मिल्लाह साईं साईं बिस्मिल्लाह हुकुम आहे जी साईं भाइरनि जो दोस्तनि जो हुकुम आहे जी मुंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स 8 मार्कूं साईं वाह वाह जी साईं साईं ॻाल्हि इहा आहे त शहबाज़ परफॉर्मेंस अहिड़ी ॾिनी आहे इन में शहबाज़ ॾिने जो जेको कमु आहे न उहो आहे सम्झो अठाना ऐं अठाना कमु आहे हाजी साहब जी शाइरीअ जो वाह वाह इन जे लाइ हाजी साहब खे अल्लाह साईं करोड़ करोड़ जन्नत नसीब करे जी साईं ऐं हिन अदड़े जे लाइ मूं वटि जेके मार्कूं आहिनि उहे साईं 7 मार्कूं साईं वाह वाह मोला तव्हांखे आबाद करे शहबाज़ न तव्हां पंहिंजी जाइ ते वियो
अदड़ी शाइस्ता हिन वक़्त ताईं मर्द मुजाहिद थी मुक़ाबिलो करे पई। माशाअल्लाह अल्लाह साईं हिनखे हयाती ॾे, हिनखे ताक़त ॾे, अज़मत ॾे। आमीन। माशाअल्लाह तमामु घटि वक़्त जे नोटिस ते हिननि इहा नात तयारु कई आहे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। ऐं आउं सॾु कंदुसि हिन वक़्तु असांजी भेण शाइस्ता अब्बासी खे त उहो अचनि ऐं नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कनि। शाइरी कंहिंजी हूंदी? गुलाम नबी मैसर गुलाम नबी मैसर साहिब जी। जी बिस्मिल्लाह बाबा। उहोने हुर से बोहनी है ईंदा, उहोने हुर से बोहनी है ईंदा, मदीने जसाई मुखे भी सदीदा, उहोने हुर से बोहनी है ईंदा, आमीन। उहोने हुर से बोहनी है ईंदा, सुभान अल्लाह। मुके दोस्त चवंदा नबी पाक जोनो, मुके दोस्त चवंदा नबी पाक जोनो, हरम ही ठयो थई वो हरम ही ठयो थई, हरम ही ठयो थई दिहाड़ी रसींदा, मदीने जसाई मुखे भी सदीदा, ओले हुर से बोहनी है ईंदा, सुभान अल्लाह। वरी तरतनी दे गुलामे नबी तो, वरी तरतनी दे गुलामे नबी तो, छॾियो कई खेठन जो, छॾियो कई खेठन जो, छॾियो कई खेठन जो त कीअं छॾींदा, मदीने जसाई मुखे भी सदीदा, ओले हुर से बोहनी है ईंदा, ओले हुर से बोहनी है ईंदा। सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढो सुहिणो। ऐं हाजी गुलाम नबी मैसर उहो शाइर जंहिंजी शाइरी खणी पाण ॿिया सना ख़्वान पढ़ंदा हुआ। त के शाइर अहिड़ा बि ॾिठासीं फौजिया जेकी पाण पंहिंजा कलाम खणी घुमाईंदा वठंदा आहिनि त मुंहिंजो कलाम पढ़ो, मुंहिंजो कलाम पढ़ो। पर हाजी गुलाम नबी मैसर ते मौला जी एॾी करम नवाज़ी जो हुन जा कलाम पाण ई माण्हू ॻोल्हींदा वठनि था। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक साईं छा चवणु चाहींदो? इरशाद साईं हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी नात पढ़ी आहे असांजी भेण शाइस्ता। अल्लाह ताला शाइस्ता के शाल कामयाबी कामरान नसीब करे। अल्लाह ताला नात सां अञा वधीक मोहब्बत जज्बो अता फरमाए। मां आदि शाइस्ता के 8 मार्क्स ॾियां थो। माशाल्लाह 8 मार्कूं आदि शाइस्ता के मखणे फ़कीर ॾिनियूं। जी साईं तव्हां खां साईं कमेंट वठूं भला। बिस्मिल्लाह। इरशाद साईं चयो हाणे साईं तव्हां बि न मां केरु ईंदो हेॾे। असां ताईं बिस्मिल्लाह। अदी शाइस्ता खे अल्लाह हयाती ॾे ऐं वॾी हिमत वारी साईं नंढड़ी अदी आहे। हाजी साहब जे नत ॿुधाई अथई तमामु सुहिणे अंदाज़ में। मूं वटि अदीअ जे लाइ जेके मार्कूं आहिनि 7 मार्क शाइस्ता भेण छा कमर साईं। अदड़ी शाइस्ता हिन वक़्त ताईं मर्द मुजाहिद थी मुक़ाबिलो करे पई। माशाअल्लाह। अल्लाह साईं हिनखे हयाती ॾे, हिनखे ताक़त ॾे, अज़मत ॾे। आमीन। माशाअल्लाह तमामु घटि वक़्त जे नोटिस ते हिननि इहा नात तयारु कई आहे ऐं पंहिंजे हिते मुनफ़रिद ऐं सुठे सबा झड़े प्यारे इबादत वारे अक़ीदत वारे अंदाज़ में वरी हिननि इहा पेशकश कई आहे। रब साईं हिन जो हामी नासिर थिए। आमीन। मुंहिंजे तरफ़ां हिन लाइ 8 मार्क्स आहिनि। माशाअल्लाह 8 मार्कूं मज़र साईं तव्हांखे ॾिनियूं आहिनि। हाजी गुलाम नबी मैसर जी ख़ुशि शाइरी पाण ॿुधूं था, दिलियूं मुनवर थियनि पियूं छो त हुन शाइरीअ में मिठे मुर्सल जी मदह आहे, हुनजी तारीफ़ आहे ऐं हुनजी सीरत, हुनजी ज़िंदगीअ जो ज़िक्र आहे। सो हिन वक़्तु हाणे कंहिंखे घुराईंदा? हाणे आउं घुरायां थो उन नात ख़्वान खे जंहिंखे ॿुधी करे आउं चुप थी वेंदो आहियां। मुंहिंजी बि ख़ासि तौर ते फेवरेट आहे, सभिनी जी फेवरेट आहे। न उनखे अञा आउं नथो घुरायां। छो भला? उनखे आख़िर में घुराईंदुसि। हल ठीकु आहे। त आख़िरी जेको असांजो ईअं खणी चऊं त हिन प्रोग्राम जो हिसेदार हूंदो
आख़िर में उनखे इन जे करे घुरायूं था छो त उनखे जेकॾहिं पहिरियां घुराईंदासीं न त पोइ वरी आख़िरी जेको असांजो सना ख़्वान आहे उनखे पाण ॿुधण जे लाइ असां वटि होश न रहंदो सो होश में रही करे कंहिंखे ॿुधिजे त बहितर आहे सो आउं सॾु कंदुसि अदा ग़ुलाम नबी ओठे साहिब खे त उहे अचनि माथो एवान मेड़िया ईंदा मेहमान मुंहिंजा माथो एवान मेड़िया ईंदा मेहमान मुंहिंजा थलड़े खे थो सजाया थींदा मेहमान मुंहिंजा थलड़े खे थो सजाया थींदा मेहमान मुंहिंजा माथो एवान मेड़िया ईंदा हिन सेज ते अॼु साजिर सवेर सुहिणा पशम गुलाब गुल खां सुहिणे जा पेर सुहिणा ईंदा हिन सेज ते अॼु साजिर सवेर सुहिणा पशम गुलाब गुल खां सुहिणे जा पेर सुहिणा कदमनि जो शरफ़ मूंखे कदमन जो शरफ़ मूंखे ॾींदा मेहमान मुंहिंजा थलड़े खे थो सजाया थींदा मेहमान मुंहिंजा थलड़े खे थो सजाया थींदा मेहमान मुंहिंजा माथो एवान मेड़िया नालो ग़ुलाम नबी हदिया गाही महेसर मेहड़ खां मेल हिकिड़ो पंधवा गाही महेसर नालो ग़ुलाम नबी हदिया गाही महेसर मेहड़ खां मेल हिकिड़ो पंधया गाही महेसर मेहड़ खां मेल हिकिड़ो पंधया गाही महेसर मूंखे बि नाल पंहिंजे मूंखे बि नाल पंहिंजे नींदा मेहमान मुंहिंजा थलड़े खे थो सजाया थींदा मेहमान मुंहिंजा थलड़े खे थो सजाया थींदा मेहमान मुंहिंजा माथो एवान मेड़िया ईंदा मेहमान मुंहिंजा थलड़े खे थो सजाया थींदा मेहमान मुंहिंजा सुभान अल्लाह माशाल्लाह तमाम प्यारी शायरी अंदाज़ छा ॻाल्हि करी अथई वाह जो पढ़ियो अथव माशाल्लाह मां थोरो आहिस्ते वरी तव्हांजो अंदाज़ वठां सुभान अल्लाह सो माशाल्लाह मखण साईं सभ खां पहिरियां वरी बि तव्हां ॾेई ॾिसां साईं जी साईं तमामु सुहिणो सुठो हाजी साहब ग़ुलाम नबी मैसर साहब जो मौलूद यानी नातिया शायरी पढ़ी जी असांजे प्यारे हाफ़िज़ ग़ुलाम नबी बोठे साहब जी साईं अल्लाह ताला हाफ़िज़ साहब खे ख़िज़री हयाती अता फरमाए तमामु सुहिणे अंदाज़ में सुहिणे नमूने सां पढ़ियूं पर थोरो थकावट आहे हाफ़िज़ साहब जन खे यार हा वीचारो तरावियूं पढ़ाए साईं तरावियूं पढ़ाए थो मोरे शहर तरावियूं पढ़ाए थो मोरे शहर वरी उते वरी पोइ वरी सुबुह जो अचे थो वरी तरावियुनि ते वेंदो हाणे ॿीहर हाफ़िज़ साहब वीचारे वरी हेॾे बि अचे थो पियो हेॾे बि हाज़िरी भराए थो मदाए मुस्तफ़ा प्रोग्राम में हाफ़िज़ साहब खे जस हुजे मां हाफ़िज़ साहब खे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स ॾियां थो पियो माशाल्लाह महिरबानी माशाल्लाह जी जी इरफान तव्हां ॿुधायो अदी फौज़िया जी ऐं तव्हांजो नज़रूं हीअं खणनि तूं तव्हां इन में आयो त कंहिंखे चऊं पहिरियां मां वरी आख़िर गुत हणी थो विझां साईं बसि हाणे प्रोग्राम सम्झी विया पाण ई बसि बिस्मिल्लाह कयो सलामत हुजो सुभान हाफ़िज़ ग़ुलाम नबी ओठा साहब अल्लाह तव्हांखे सलामत रखे तमामु सुहिणे अंदाज़ सां ग़ुलाम नबी महर साहब जो नृत्य ॿुधायो अथव मूं वटि सोना तव्हांजे लाइ जेके मार्कूं आहिनि उहे आहिनि 9 मार्क्स माशाल्लाह माशाल्लाह जी सर सुभान अल्लाह साईं सुभान अल्लाह इहो इश्क जो इंसाफ़ आहे हाफ़िज़ ग़ुलाम नबी साईं अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे साॻी हिम्मत स्पिरिट ऐं जज़्बे सां अव्हां नातूं पढ़ो पिया अव्हां नातूं ठाहे पिया अचो तरतीब ॾेई पिया अचो ॿिन्ही भाउरनि खे मौला सलामत रखे या जोड़ी सलामत रखे मां कॉरिडोर में बि ॻाल्हि कई मुसलसल हिकिड़े जहद मुसलसल में आयो तव्हां रब साईं तव्हांखे आबाद रखे ऐं जंहिं हबीब मौला जी हाज़िरी ॾियो पिया उनजी बारगाह में क़बूलियत थिए ऐं साईं महेसर साईं खे उनजो अजर अज़ीम मिले सवाब मिले असांखे ॿुधण जो अव्हांखे ॿुधाइण जो ऐं जेके दोस्त ॾिसनि पिया उन्हनि खे ॾिसण जो बि सवाब थिए
ऐं इहो घटि न थिए ख़ुदा ताला करे। मुंहिंजे पारां अव्हां लाइ 8 मार्क्स आहिनि। 8 मार्क्स माशाल्लाह साईं। गुलाम नबी महेसर साहिब, हाजी गुलाम नबी महेसर जो सुहिणो नातिया कलाम गुलाम नबी ई वरी पेश कयो माशाल्लाह। सो मौला उन्हनि खे आबाद करे। फौजिया तव्हांजो आवाज़ ॾाढो सुहिणो आहे, भला हाजी गुलाम नबी महेसर तव्हांखे बि को कलाम यादि आहे त ॿुधायो। बिल्कुलु ज़रूरु ॿुधाईंदसि, छो त हेतिरो प्यारो प्रोग्राम आहे ऐं मां कलाम न पढ़ाए थी प्यारो प्रोग्राम आहे, वरी तव्हांजो प्यारो आवाज़ आहे, तव्हांजो प्यारो अंदाज़ आहे ऐं हाजी गुलाम नबी महेसर खे तव्हां बि ज़रूरु कंहिं न कंहिं सुठो अर्पींदो। तमामु पसंदि आहे शाइरी गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जी ऐं मैं ज़रूरु कलाम ॿुधाईंदसि। माशाल्लाह बिस्मिल्लाह अबू। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, मुहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में, मुहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, मुहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में। सुभान अल्लाह। हशर वेल हूंदा सवेरा जराणा, हशर वेल हूंदा सवेरा जराणा, तिनय में मोहम्मद परे का सुनाणा, तिनय में मोहम्मद परे का सुनाणा, हुंदस चोटकारे जो झंडो हथन में, हुंदस चोटकारे जो झंडो हथन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में, मुहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, मुहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में। शुक्र कर मगेसर शफादार मिलियो, शुक्र कर मगेसर शफादार मिलियो, पको साथ नींदड़ वफादार मिलियो, गुलामे नबी थे खुशी हर वतन में, गुलामे नबी थी खुशी हर वतन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में, मुहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी आसोहिणो गुलन में, जिए गुल गुलाबी असोहणो गुलन में। माशाल्लाह सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो सुभान अल्लाह अंदाज़, ॾाढो जज़ाक सुहिणो अल्लाह अंदाज़। जज़ाक अल्लाह। ऐं हाणे हिन लम्हे असांजो प्रोग्राम पुॼाणी तरफ़ वधे पियो। बिल्कुलु ऐं असांजी आख़िरी नात खां तमामु सुहिणी आवाज़, तमामु प्यारी आवाज़। दिलनि खे हथु ॾेई छॾियूं न पाण, बिल्कुलु दिलनि खे हथु ॾेई छॾियूं ऐं अलाह करे ख़ैर। ऐं जेकॾहिं अदी समीना जॾहिं ईंदी आहे न त पोइ असांजा होश हिते न रहंदा आहिनि। बिल्कुलु। सो असां वॾे इत्मिनान सां ॿुधण जी कोशिशि कंदा आहियूं, पर इत्मिनान न रहंदो आहे, पोइ उणतुण थी पवंदी आहे। बिल्कुलु। बहरहाल अदी समीना जो दर्द भरियो आवाज़ अंदाज़ ॿुधण जे लाइ आउं गुज़ारिश कयां थो भेण खे त हू अचे ऐं मिठे मुरसल जी सना ख़्वानी जीअं पंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ में कंदी आहे हर भेरे, अॼु बि उअं ई उन ई अंदाज़ सां उन ई रंग सां
असां जी साहतुनि समाअतुनि में रस भरींदी सुरूर बख़्शींदी असांखे ऐं शाइरीअ जो स्पेशल प्रोग्राम आहे हाजी गुलाम नबी मैसर साहिब जा समूरा कलाम असीं ॿुधूं था ऐं जेकी बि असांजा सना ख़्वान मुस्तफ़ा हिते शामिल थिया आहिनि उहे समूरा दोस्त असांजूं अदियूं हाजी गुलाम नबी मैसर साहिब जो कलाम पढ़नि पिया। जहिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ तहिड़ो आवाज़ ऐं अदी समीना तोखे शायदि ख़बर न हुजे पर आउं तोखे ॿुधायां थो त जेकी बि सना ख़्वान आहिनि सभु हिते स्टेज ते लही आया अथई ऐं हेॾे चज बि सभु हिते लही आया आहिनि। आउं बि तुंहिंजे सफ़ा भर में बीठो आहियां हेॾे अदी फौज़िया बि वाह वाह खां मुड़े ई कोन थी अदी शाइस्ता बि तुंहिंजे भर में मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। दी समीना के गुज़ारिश आहे त हाजी गुलाम नबी मैसर साहिब जो कलाम पढ़नि। जी भेण समीना। बेशक आए पारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह बेशक आए पारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मोहम्मद नूर गुलाब गुल का मोहम्मद नूर गुलाब गुल का नाजुक जानी बिस्मिल्लाह मोहम्मद नूर गुलाब गुल का नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आए पार करी इस्लाम जानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह। लफ्ज़ हुए माँ का दौड़ाया जंसल की मारा कमाया सुभान अल्लाह। लफ्ज़ हुए माँ का दौड़ाया लफ्ज़ हुए माँ का दौड़ाया लफ्ज़ हुए माँ का दौड़ाया जंसल की मारा कमाया जट आया का शबिल जाना जट आया का शबिल जाना कई मेहरबानी बिस्मिल्लाह जट आया का शबिल जाना कई मेहरबानी बिस्मिल्लाह बेशक आए बारकड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह। नाज़क या जिब्राइल भी तोते इब्राहिम इस्माइल भी तोते नाज़क या जिब्राइल भी तोते नाज़क या जिब्राइल भी तोते इब्राहिम इस्माइल भी तोते तिन दिल बरन नबियन जी है तिन दिल बरन नबियन जे दुआउन जी निशानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दिल बरन नबियन जे दुआउन जी निशानी बिस्मिल्लाह हितड़े कोई कभी भी न रहंदो हाजी गुलाम नबी भी न रहंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हितड़े कोई कभी भी न रहंदो हितड़े कोई कभी भी न रहंदो हाजी गुलाम नबी भी न रहंदो मुल्क बनाती भी दो मुल्क बनाती भी दो इश्क न पानी बिस्मिल्लाह मुल्क बनाती भी दो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इश्क लानी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सुभान अल्लाह इस्लाम जबानी बिस्मिल्लाह नूर गुलाब गुल का नूर गुलाब गुल का नाजुक जानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाजी गुलाम नबी मैसर साहिब जो कलाम त हूअं ई ख़ूबसूरत आहे खूबसूरत आहे ऐं हिन ॻाल्हि में को बि शक न आहे वाधाव न आहे पर जॾहिं वरी उन कलाम खे वरी अदी समीना जो ख़ूबसूरत आवाज़ मिली वञे थो हिकु मिसरो जेको मूं सिलेक्ट कयो हिन नात में जी अदी उहो कोन पढ़ियो अदी पढ़ो न तव्हांखे केरु थो रोके बिस्मिल्लाह, पढ़ो बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तुंहिंजो दर्द मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में तुंहिंजो दर्द मुबारक दिल में तुंहिंजो दर्द मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में
ठाहे नात जवा त चवे हर ठाहे शेर पढ़ा त चवे हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी पढ़ो वाह दी वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दर्द मुबारक दिल में सादे काथे के महफिल में सुभान अल्लाह जो दर्द मुबारक दिल में तो जो दर्द मुबारक दिल में सादे हितड़े अज महफिल में ठाहे नात जमात चवे है ठाहे सुभान अल्लाह चवे है पाकिस्तानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान वाह दी वाह सुभान अल्लाह हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह वरी पढ़ो इस्लाम दा बानी बिस्मिल्लाह साईं हिकु दफ़ो वरी सभिनी नत खाननि जी फरमाइश जी हिकिड़ो भेरो वरी आका नूर निसोरो नरसी जो न मनेया उनय जी मर्जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नूर निसोरो नरसी जो न मनेया उनजी मर्जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह नूर मोहम्मद मनने अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद मनने फर्जी जात नूरानी बिस्मिल्लाह वाह दी वाह बिस्मिल्लाह ओ वतन मोहम्मद अल्लाह बदर नहीं मोहम्मद वतन बड़ा पर्दा वतन मोहम्मद चवंदा वतन मोहम्मद चवंदा वतन बड़ा पर्दा सुभान अल्लाह तो सा तोड़ने भाई जलिया तो सा तोड़ने भाई जलिया यार यारानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सा तोड़ने भाई जलिया तो सा तोड़ने भाई जलिया यार यारानी बिस्मिल्लाह बेशक आए बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह जो दर्द मुबारक दिल में सादे काथे के महफिल में जो दर्द मुबारक दिल में जो दर्द मुबारक दिल में सादे हितड़े अज महफिल में ठागे नात जमात चवे है ठागे शेर पढ़ा त चवे है पाकिस्तानी बिस्मिल्लाह सुभान नात जमात चवे गए ठागे शेर पढ़ा त चवे गए पाकिस्तानी बिस्मिल्लाह बेशक आए पार कड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह कोई कभी भी न रह दो हाजी गुलाम नबी भी न रह दो सुभान अल्लाह कोई कभी भी न रह दो कोई कभी भी न रह दो कोई कभी भी न रह दो हाजी गुलाम नबी भी न रह दो मुल्क फनाती भी दो मुल्क फनाती भी दो इश्क न पानी बिस्मिल्लाह मुल्क फनाती भी दो मुल्क फनाती भी दो इश्क न पानी बिस्मिल्लाह बेशक आए बारकड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जहिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ तहिड़ो आवाज़ ऐं अदी समीना तोखे शायदि ख़बर न हुजे पर आउं तोखे ॿुधायां थो त जेकी बि सना ख़्वान आहिनि सभु हिते स्टेज ते लही आया अथई ऐं हेॾे जज बि सभु हिते लही आया आहिनि आउं बि तुंहिंजी सफ़ा भर में बीठो आहियां हेॾे अदी फौज़िया बि वाह खां मुड़े ई कोन थी अदी शाइस्ता बि तुंहिंजे भर में आहे मौलाए काइनात जी तोते वॾी करम नवाज़ी आहे जीअं न पोपट मिड़ी पवंदा आहिनि ईअं असीं बि तुंहिंजे आवाज़ ते मिड़ी पिया आहियूं तुंहिंजे आवाज़ में एॾो असरु आहे तुंहिंजे आवाज़ में एॾो सहर आहे मौला तुंहिंजे आवाज़ में अञा बरकत था फरमाए ईअं ई अहिड़े सुहिणे तरीक़े सां सना ख़्वानी कंदी रही जज जेकी हिते पहुता आहिनि त आउं जजनि जी दिलनि जो ख़्यालु सुञाणे वियो आहियां त टई जज तोखे 10 मार्कूं त ॾींदा ई ॾींदा यकीनन अॼु हाजी गुलाम नबी मैसर साहिब जो रूह ख़ुशि थियो हूंदो मौला हुनजा
दर्जा बुलंद करे उनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए ऐं आख़िर में ॾाढे सुहिणे नमूने सां जीअं आदि समीना सनाख़्वानी कई आहे मस्तु करे छॾियो अथई असांखे असां महब थी विया आहियूं ऐं ॾाढो ख़ुशि बि थी विया आहियूं पर हिन मौक़े ते हिन महिल ते हिकिड़ी वरी ॾुखारी ख़बर बि आहे ऐं ॾुख वारी ख़बर इहा आहे त जजनि मूंखे रिज़ल्ट ॾेई छॾियो आहे ऐं रिज़ल्ट जे हिसाब सां हिकिड़ो साथी असांजो दोस्त आउट थी वेंदो सभिनी जूं मार्कूं मूं ॿुधाए छॾियूं ऐं सभिनी खे पंहिंजे पंहिंजे मार्कुनि जी ॻणप जी ख़बर हूंदी यकीनन मुतमिन छा हूंदो रहियो अलाए केरु बाक़ी मूसा साईं वाह वाह मौला तुंहिंजी मुर्क सलामत रखे यार ईअं मुर्कंदो रहो हली त भाकुर पायूं भला मौला तोखे सलामत रखे ॾाढो सुहिणो सना ख़्वान आई सभ खां पहिरियां त मूंखे इहो ॿुधाए त सदाईं माना मुर्कण जो राज़ छा आहे खिलंदा रहंदा आहियो सदाईं साईं मां तव्हांखे माइक खोले ॾियां साईं माशाल्लाह ईअं न साईं इहा ख़बर अथव खिलण सां खून वधंदो आहे ऐं माशाल्लाह सिहत जे लाइ बि खिलणु ज़रूरी आहे 2 मिंट असां खिलंदा आहियूं न ईअं मुस्कुराए फोटू सुठो अची वेंदो आहे सुनत बि आहे साईं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां मुर्क माण्हू माना सुनत बि आहे पर इरफान साईं 2 मिंट जेकॾहिं हिकिड़ो सेकंड जेकॾहिं मुर्कंदा आहियूं फोटू सुठो अची वेंदो आहे जेकॾहिं ईअं वधीक मुर्कूं सॼी ज़िंदगी सुठी थी वेंदी ईअं न साईं माशाल्लाह तव्हां ॾाढी सुहिणी सनाख़्वानी कयो था अलाह साईं तव्हांखे ज़बरदस्त ॾात ॾिनी आहे ऐं आउं चाहियां थो त तव्हां अञा वधीक मदह मुस्तफ़ा कंदा रहो असांजे प्रोग्राम में ईअं थींदो आहे कॾहिं के मार्कूं घटि थी वेंदियूं आहिनि पर तव्हां हिमत न हारिजो दुआ सलाम न छॾिजो मूंखे यादि कजो इरशाद जागीरानी मुंहिंजो नालो आहे जिन तव्हांखे मार्कूं घटि ॾिनियूं आहिनि उन्हनि खे बि यादि रखिजो ठीकु आहे न साईं वॾी महिरबानी लख थोरा मौला तव्हांखे आबाद करे सो अॼोके प्रोग्राम मां मोहम्मद मूसा वारसी साहिबु असांखां मोकिलाए थो असांजी मोकिलाणी जो वक़्तु थी वियो आहे सुभाणे वरी हिन ई प्रोग्राम में असां समूरा हिन प्रोग्राम जा जेकी बि जज आहिनि या मेज़बान आहिनि सना ख़्वान मुस्तफ़ा आहिनि वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थींदासीं फौज़िया तव्हांजी दिलि बि चवे थी न मोकिलाइजे नथी चवे तॾहिं बि मोकिलाईंदासीं छो त वक़्तु पूरो थी वियो आहे पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो पाड़ेसरनि जो सभिनी जो ख़्यालु रखिजो असां पारां अल्लाह वाही सना ख़्वान मुस्तफ़ा बि पहुतल आहिनि पर अॼु प्रोग्राम जी तरतीब खे थोरो पाण वधायो मुक़ाबिलो न आहे अॼु इंशाअल्लाह मुक़ाबिलो मौला अली मुश्किल कुशा मौला अली जी शान में कहिड़ो मुक़ाबिलो स्पेशल प्रोग्राम आहे वठ दरवाज़ो हैदर जो अली मौला अली हैदर मौला अली मौला मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।